एक बार गुरु नानक देव महाराज जन घुमंदे घुमंदे विया हिकड़ी धर्मशाला में रुकिया। उन्हें धर्मशाला में जेको धर्मशाला हलाइंदो न साध संग जी, वो एडो बढ़िया तिलक विलक लगाइंदो हो, जणियो पाइंदो, सुंदर भेष धारण कंदो, बढ़िया संतन जेड़ो। और सुबह थे तिलक लगाए, घंटियों वजाए, हाँ भक्त ठही करे और छा चवंदो, भगवान जा गुण गाइंदो, श्री राम जय जय राम। और जी रात थींदी, ध्यान ॾिजो, जेके उते राहगीर रुकंदा न, पहिरियों तो उन्हनि खे मारे छॾींदो, पोइ उन्हनि जा जेब ॾिसंदो त घणा पैसा अथसि। एड़ो खतरनाक, भाङनि में कथा ईंदी तो मारे छॾींदो। ऐं उन पंहिंजे मकान जे अंदरि हिकिड़ो वॾो खूह ठाहे रखियो, जाते उन जी लाशूं दफ़न कंदो वेंदो। एॾो ख़तरनाक। राति जो हथ में खंजर खणंदो, हिकु ॿ माण्हू गॾु हूंदा उन सां। ऐं जीअं सुबुह थिए पोइ छा बढ़िया धुनी लगाए, श्री राम जय जय राम बोलो, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। रात जो राहगीर सुम पे, पुराने जमाने में तो 8, 9, 10 बजे सुम पवंदा, सब 8, 9 बजे। सुबह जो सवेल उथंदा, 12, 1 थे तो माण्हू ही गायब, धन दौलत खणंदो, रात जो आराम कंदो, वरी सुबह जो 4 बजे उथी वेंदो, तिलक लगाए, वरी श्री राम जय जय राम। इनके चइबो आहे मुंह में राम नाम बगल में छुरी, इनके चइबो। गुरु नानक देव महाराज विया, उहे अंतर्यामी समझिया, चो जय श्री कृष्ण, समझिया उहे त हिते कहिड़ा कहिड़ा कम थींदा। उते विया, उन्हें खूब स्वागत कयो, ॾिठई त कोई वॾा पीर था लॻनि, इनखे त वॾा मञण वारा आहिनि, बढ़िया हिननि वटि कुझु हूंदो, ॿ माण्हू ॿिया बि अथनि, मालो मर्दानो जी, हे रबाब बि सुठे पैसनि जो थींदो, कुझु त हूंदो, हा हे त बढ़िया ॾाढा तेजस्वी। चो हरि राम। तॾहिं जीअं वेठो, रात थी आयो तो गुरु नानक देव महाराज त सदा, मेरा सतगुरु सदा जागन था, वे जेॾीमहिल आयो त ॾिठई अरे सतगुरु मुस्कुराइनि था पिया। तॾहिं गुरु नानक देव महाराज जी खंजर खणी आयो, बांह पकड़े वरती, चई हिते वे। उते वाणी उच्चारण कई, उजल केहा चिलकणा घोटिम कालड़ी मस। प्यारा तुंहिंजो भेष केॾो सुंदर आहे, तू चोटी रखी आहे, तिलक लगायो आहे, संतन जो भेष बनायो आहे। उजल केहा चिलकणा, ॿाहिरों केॾो चमके तो, ऐं अंदर मां तोखे अंदर तो ॾिसां, घोटिम तुंहिंजे अंदर वयम कालड़ी मस, तुंहिंजा त अंदर कारा कारनामा लॻल पिया आहिनि, घणियूं हत्याऊं कयूं अथई, अंदर खूह भरे रखियो अथई, थर थर कांपण लॻो। अरे मूर्ख, जेके जेके पाप कया अथई सभु लोणना पवंदे, सभु भोगणा पवंदे, हिकु पैसो भी न हलंदे मथे। इन पैसे लाइ जेतिरे हत्याऊं कयूं अथई, उहे सभु तोखे दुख ॾिसणा पवंदे। हाणे गुरु नानक देव महाराज आ कोई साधारण माण्हू न हो, उनजी वाणीअ में ही अहिड़ो असर पियो कि हथियार किरी पिया, थर थर कांपण लॻो, भउ लॻी वियो, ईअं कांपण लॻो ॼणो कोई उनखे कोई बिल्कुलु वॾी भयता लॻी वई आहे, किरी पियो चरणनि ते, कन पकड़े ऐं चवण लॻो सतगुरु मूंखे माफ़ कयो, मां सच में अपराध कया आहिनि, अॼु मां तव्हांखे बि मारण ही आयुसि, लेकिन तव्हां त मुंहिंजा भीतर जा नेत्र खोले छॾिया। सतगुरु हाणे मूंखे नरक वञणो पवंदो, छा मुंहिंजे बचण जो बि कोई उपाय आहे? तॾहिं सतगुरनि चयो हा, सभिनि खां पहिरियों त अॼु खां वचन ॾे तूं कोई बि पाप न कंदे। चई सतगुरु मां तव्हांखे वचन थो ॾियां, प्राण निकिरी विया पोइ बि मां हिंसा न कंदुमि, कोई पाप न कंदुमि, मूंखे नरक खां बचाए। जेतिरो धन दौलत इकट्ठो कयो अथई, इन सां पंहिंजो बि मिलाए दीन हिन ग़रीबनि में गायन में बाटे छॾ प्यारा जी सतगुरु। ऐं जेको नकली भजन कंदो आहे न, राम नाम जपींदो आहे, अॼु खां सचो भजन करे। भजन त उहो, नालो त उहो ई अथई, हिन महिल ॿियनि खे लूटण लाइ कंदे, पर हाणे तूं राम नाम लूटण लाइ, भगवान जो प्रेम लूटण जे लाइ उहो भजन कजां। ॾिसो न बेईमानीअ सां राम नाम जपियो, कपट सां जपियो, हुननि हत्याऊं कयूं,
राम नाम जो लेबल लगाए पर एड़ो धोखे ॾियण वारो राम नाम भी जपी तो गुरु नानक देव आया ऐं उनखे अची करे ज्ञान ॾिनो, नरक खां बचाए वरितो, उनजी मुक्ति मिली वई।